नाज़रीन, सकरन वेझो मच्छीअ जे तलाउ मां नौजवान जो लाश अटकियो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्ते में आहे रज़ा मोहम्मद सियाल। जी रज़ा मोहम्मद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल ही पीके थाने जी हद आहे। कारो जे भरिसां हिकिड़ी मच्छीअ जी ढंढ आहे, जंहिंमां नौजवान फारूक पुट गुलाम नबी टालपुर जो लाश हटायो आहे, जंहिंखे पीके थाने जी पुलिस खणाए ईदी हमदर्द एम्बुलेंस ज़रिए तालका अस्पताल सकरन आंदो वियो, जिते उनजी ज़रूरी कार्रवाई कई वई। फोटी जे वालिद गुलाम नबी ॿुधायो त मुंहिंजो पुटु काल्ह खां गुम हो, जी ॻोल्हा कई थी पर हथ न आयो। अॼु सुबुह जो जीअं इतलाह मिलियो त हीअं ढंढ मां लाश हटायो आहे, जो असां वञी उते पहुतासीं, ॾिठोसीं त उहो फोटी जा जूता ऐं मोबाइल फोन ॿाहिरि पियो ऐं उहो लाश पियो, जंहिंखे पीके थाणे जी पुलिस खणाए तालका अस्पताल आंदो आहे। हिन वधीक ॿुधायो त असांजी कंहिंखां बि दुश्मनी कोन आहे, पर ख़बर न आहे कीअं वाक़ियो थियो आहे। वधीक पीके थाणे जी पुलिस जांच करे रही आहे। जी रज़ा मोहम्मद, तव्हांजी महिरबानी।